ही जल्दी में अचानक असां लाइव अची विया आहियूं। दोस्तनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे जेके ॾिसंदड़ आहिनि त ग्रुपनि में शेयर करे वठो महिरबानी करे। जेके व्हाट्सएप ग्रुप आहिनि या जेके असांजा पंहिंजा फेसबुक पेज आहिनि जेके ग्रुप आहिनि उन्हनि ते शेयर करे वठो। मां हींअर गॾु आहियां आदि शाइस्ता बलोच सां, चेयरपर्सन स्टे फाउंडेशन जी। थोरो जल्दी में शेयरिंग कंदा वञूं, उन खां बाद में असां स्टार्ट कयूं था ॻाल्हाइणु। असल में मां पहिरीं अनाउंस कंदो आहियां न जी, अनाउंसमेंट कंदो आहियां, उन खां बाद में पोइ ईअं थी वेंदो आहे त जल्दी जल्दी में हा सभिनी खे ख़बर हूंदी आहे। अॼु अचानक बसि अची विया आहियूं। ऐं मां हिकिड़ी पोस्ट रखी हिन खां पहिरीं, जेके दोस्त हुते IB जे हवाले सां रखी अचे उन्हनि सां असां मिलूं था हुते IB वटि। जेकॾहिं तव्हां हुते अची वेंदो उन्हनि सां बि मिलंदासीं। हा दी, IB वारो इशू अञा हले थो पियो। IB वारो इहो आहे त हुननि असांखे चयो त टेबल टॉक, असां बि हुननि जा हामी आहियूं उन शइ जा। पर हाणे काफ़ी दोस्त चवनि था त हाणे उहो असांखे टाइम ॾियनि टेबल टॉक जे लाइ, त असां हुननि सां वेहूं वञी करे। उहो असां कोशिशि कयूं था, दोस्त परेशान न थियनि, असां हुननि सां ॻाल्हायूं था त जेकॾहिं उहो टाइम वग़ैरह असांखे ॾियनि त पोइ उहो तव्हां सां कम्यूनिकेट कंदासीं। ऐं तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त जेके हुननि असांखे चयो रजिस्ट्रार साहिबु त एक्सपर्ट असांखे ॾियो, त पोइ तव्हां पंहिंजा नाला उहे शेयर कयो। वरी बि तव्हां पाण डायरेक्ट बि हुते ॾेई सघो था। हा न पहुता आहिनि हुते, असां अपडेट उतां वरिती आहे IB मां। हुनजो इहो ई चवणु आहे त बाबा फ़िलहालु तव्हांजा के बि एक्सपर्ट असां ताईं न आहिनि पहुता। त ॾिसो जेके हेॾे सॼी सिंध जेका आहे असां 7 लख कैंडिडेट हुया थी, 7 लख कैंडिडेट मां त ज़ाहिर आहे उनखे अॻिते अचणु घुरिजे न। पाण न त पेरेंट्स हुननि जा, न त टीचर्स जेके या सोशल जेके आहिनि वर्कर्स आहिनि, उहे वञी करे उन्हनि ताईं पहुचनि। रजिस्ट्रार साहिबु त ॿाहिरि मीडिया जे साम्हूं अनाउंसमेंट कई त बाबा एक्सपर्ट ॾियो। त पहिरीं हिन ते तव्हां थोरो ॻाल्हायो, पोइ वरी हाँ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु ॾिसंदड़ भाइरनि भेनरुनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं त IB वारो इशू काफ़ी टाइम खां हले पियो, असां बि ॾाढी स्ट्रगल कईसीं। अदा अरबा बि काफ़ी स्ट्रगल कई, अदा अज़र बि कई, ऐं उन में कुझु शयुनि ताईं असां कामयाब बि वियासीं। जॾहिं उन्हनि कमेटी जी ॻाल्हि कई त उन में अञा ताईं के नाला साम्हूं न आया। ऐं अदा अरबा बि हिकु नालो अनाउंस कयो त उन ते बि असांजे ॿारनि एतिराज़ु कयो, जंहिंजे करे वरी ख़ामोशी थी वई। त उन्हनि जो रजिस्ट्रार साम्हूं साहिबु त मीडिया जे साम्हूं अची करे ऐलान करे छॾियो त तव्हां जेको पंहिंजा एक्सपर्ट कोई बि हा न, बिल्कुलु नाला इलाही ॾिना, पर अॼु ताईं एॾनि ॾींहंनि गुज़रण जे बावजूदि कोई बि साम्हूं न आयो, कंहिं बि भाउ नाला न ॾिना। त इन जे करे हाणे उन्हनि वरी पोइ चयो त ईमेल जे ज़रिए तव्हां मोकिलियो, एप्लीकेशन ॾियो, या वरी TCS जे ज़रिए या बाय हैंड। पर मां सम्झां थी कुझु जेके आहिनि भाइर भेनरूं ताईं पहुची सघिया आहिनि, पर कुझु न, इलाही हद ताईं न पहुची सघिया आहिनि। त इन लाइ कमेटी अगरि जुड़ियल हुजे हा त उहो मसइलो 2-3 ॾींहंनि में सॉल्व थी वञे हा। ॾिसो न, कमेटी जोड़णु खपे हा। तव्हां 2-3 जे एतिराज़ जे करे हज़ारनि जो नुक़सानु थिए थो न। अगरि 2-3 एतिराज़ कनि था उन सां जेको हज़ारनि जो नुक़सानु थिए थो। न जंहिंखे कोर्ट वञिणो उहे कोर्ट वञनि हा, ऐं जंहिंखे एतमाद हुयो त उहे पंहिंजा नाला, असां त न पिया चऊं त नाला ॾियूं, उहे भले पंहिंजा नाला ॾियनि हा। कमेटी जोड़े हा, हिकिड़ो सुठो रिज़ल्ट अचे हा साम्हूं। रस्तो बंदि न थियो आहे, पर हाणे बि असां कोशिशि कयूं था। रजिस्ट्रार साहिबु चयो हुयो त तव्हां भले मेल जे थ्रू, TCS जे थ्रू या बाय हैंड असां वटि जमा कर, जेके जेके केसिस अचनि था असां उन्हनि खे वेरीफाई कयूं था। अगरि ग़लतियूं IB वारनि जूं आहिनि त असां बिल्कुलु उन्हनि खे साबित कंदासीं, कनि था त असां उन्हनि खे मार्क्स ॾींदासीं। अगरि हरू भरू बि न आहे त साबित न थींदी त पोइ मार्क्स ॾींदा। माण्हुनि जे ज़हननि में इहे शयूं वेठियूं न था त असां जेके IB जूं ग़लतियूं आहिनि असां जेको आहे खणी वेंदासीं फाइल, ऐं असांखे मार्क्स मिली वेंदियूं। ईअं न तव्हां हलियो त जमा कराई आहे एप्लीकेशन, असांखे मार्कूं छो नथियूं मिलनि? मिलंदियूं मार्कूं कॾहिं जॾहिं उते वञी करे असां साबित न कंदासीं उन्हनि शयुनि बिल्कुलु त मिलंदी, त वरी सभिनी खे जनरली मिली वेंदी, सभिनी खे मिलंदी। अगरि उन्हनि जी आहे ग़लती त ॾींदा सभिनी खे, अगरि न आहे त न ॾींदा। अॻिते बि असां उन्हनि सां गॾु आहियूं, पंहिंजे भाइरनि भेनरुनि सां। ॾिसूं हाणे
छा थो थिए वरी रजिस्ट्रार साहब सां मिलंदासीं पर मिलण लाइ बि त असांखे कॾहिं कमेटी जा नाला हुजनि खणी वञूं उनखे उन्हनि जे अॻियां रखूं त असांजी हीअ कमेटी आहे ऐं तव्हां विहारियो हाणे पंहिंजी कमेटी त जीअं फाइन ख़बर पए त कहिड़ियूं IBA जूं ग़लतियूं आहिनि ताकी उहे जेके कीज़ में ग़लतियूं आहिनि क्लियर करे सघनि अञा त अहिड़ियूं शयूं के साम्हूं न आयूं आहिनि हिन शइ जे करे अॼु मां सखर में बि असां आयो हुयुसि न अची अचां पियो त रस्ते में मां हुनखे चयो त बाबा जेके बि इंट्रस्टेड आहिनि वरी बि इन शइ में टेबल टॉक जे हवाले सां त उहे भले हलिया अचनि पोइ हाणे उहे ॾिसूं था जेकॾहिं अची विया त असां उन्हनि खां मशवरो वठूं था उते वञी ॾिसो अदा ॾिसो IBA हिकिड़ो वॾो इदारो आहे IBA जो रजिस्ट्रार या जेको आहे VC उहो स्टूडेंट सां वेही करे त न ॻाल्हियूं कंदा न हिकु हिकु सां त न उन्हनि खे ॿिया बि खोड़ सारा कम आहिनि एॾो वॾो इदारो हलाइनि था त उहे हिकु हिकु कैंडिडेट सां कीअं वेही करे टेबल टॉक कंदा इन खां जेका कमेटी वारी ॻाल्हि आहे उहो सभ खां बेस्ट आहे कमेटी वेहंदी त उहो जेको फाइनल फ़ैसिलो थींदो उहो ई फाइनल हूंदो न कमेटी वेठी न आहे ऐं हर को चए थो असां टेबल टॉक करनि असां जेको असां एक्सपर्ट न आहियूं छा हर माण्हू ईअं चए थो मूंसां ईअं त नथो थी सघे हर कोई तो 20 तारीख़ वारो चए बस मुंहिंजो मसलो हल 20 तारीख़ वारे जो 21 वारो इहा ई ॻाल्हि त आहे न जंहिंजे करे असां मार खाऊं था यूनिटी न आहे न अगरि यूनिटी हुजे हा त असां मार न खाऊं न अॼु असांजा मसला हल हुजनि यूनिटी न हुजण जे करे जेको अॼु असां पोइते आहियूं वरी बि अलाह में उमेदु आहे इंशाल्लाह कोशिशि असांजी जारी आहे त असां उमेदु कयूं था त कुझु जेके मसइला आहिनि उहे हल ज़रूरु थी वेंदा असांजा ॿाहिरि बि स्ट्रगल कनि था भेनर बि कनि थियूं काफ़ी स्ट्रगल पहिरियां त अॼु बिल्कुलु ज़ाहिर न हुयूं पर हाणे तव्हां ॿुधायो आहे त एक्टिव थियूं आहिनि त थियणु खपे एक्टिव पंहिंजे हक़नि जे लाइ अॻिते अचनि अगरि उहे घरनि में वेही करे सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदियूं प्रैक्टिकली न ईंदियूं त मां सम्झां थी पोइ इहे मसइला त हल न थींदा ॿियो हींअर मां आदि वटि आयो हुयुमि त हिकिड़ो अनाउंसमेंट थी 2 ॾींहं शायदि पहिरीं त 5000 स्कूल बंदि करण जे हवाले सां त असां सिंध में 5000 स्कूल साईं सरदार शाह चयो असांजे मिनिस्टर साहिबु त 5000 स्कूल असां बंदि था कयूं सो हाणे मां त हुन मामले ते हाली फ़िलहालु मां तव्हां घटि ॻाल्हाए सघां छो त मां माण्हू मुलाज़िम माण्हू आहियां बाक़ी हाणे तव्हांखे जेका आहे असां मां चवां थो इनखे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था बाक़ी इनपुट त मां ज़रूरु पंहिंजो बि ॾींदुमि मुड़ंदासीं असां बि कोन बाक़ी फ़िलहालु तव्हां छो राति अधीअ खां था पुछूं 5000 स्कूल ॾिसो न हिकिड़ो वैकेंसियुनि जो मसइलो लॻो पियो आहे ॿेराड़ीअ में मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त ॿेराड़ीअ में हूअं ई एजुकेशन जो मयार किरियल आहे हाणे इन खां वधीक अञा केतिरो तव्हां केरींदव उते मयार जॾहिं तव्हां उते हींअर जेके टेस्ट में पास थिया आहिनि 40 खां 50 मार्कुनि जे विच वारा तक़रीबन उते मेजॉरिटी ॿेराड़ीअ वारनि जी आहे तव्हां उन्हनि खे हायर बि नथा कयो उन्हनि खे तव्हां इहो बि नथा चओ त बाबा हीउ उस्तादु थिए पर जेकॾहिं उते स्कूल मौजूदु आहिनि त तव्हां चओ था त असां उन्हनि स्कूलनि खे बि बंदि कयूं त पोइ ॿेराड़ीअ वारा काॾे वेंदा अदी छा थींदो ॿेराड़ीअ वारनि सभ खां पहिरियां त सरदार शाह साहिब खां असां इहो सुवालु कयूं था त एजुकेशन जो मिनिस्टर आहे ऐं उहो बि सिंध जो त मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि त सरदार शाह साहिबु सिंध जो दुश्मन आहे या ख़ैरख़्वाह आहे छो जो जॾहिं सिंध में हिकु त एजुकेशन तव्हां पाण ॾिसो था बिल्कुलु ज़ीरो आहे असांजा ॿारहेहाली जा ख़ासि करे स्कूल तबाह आहिनि उन्हनि बिल्डिंगियूं कोन्हनि फर्नीचर्स कोन्हनि ॿार ज़मीननि ते वेही करे तालीम हासिलु कनि था ऐं नियाणियुनि जे लाइ तालीम न हुजण जे बराबरि आहे ऐं वरी सरदार शाह साहिबु ऐलान करे छॾियो आहे त 5000 स्कूल बंदि कंदुमि ऐं उते जेके आहिनि डिस्पेंसरियूं वग़ैरह क़ाइमु कनि मां सम्झां थी डिस्पेंसरियूं उते न ठहंदियूं उते वॾेरनि जूं ओताकूं ठहंदियूं ऐं कुझु जी ऐं कुझु त ओताकूं आहिनि कुझु स्कूलनि में ऐं जेके बाक़ी रहिजी विया आहिनि उन्हनि में उहे ओताकूं ठाहींदा उहा हिकिड़ी उन्हनि जी प्लानिंग आहे प्लानिंग जे तहत सरदार शाह इहो ऐलान कयो आहे छो जो जॾहिं ॿारहेहाली जे में तालीम आम थींदी ॿार पढ़ंदा उन्हनि में शहूर ईंदो त हुननि जो ऑटोमेटिक वोट बैंक घटिजी वेंदो त हो हिकिड़ी सियासत कनि पिया एजुकेशन ते मां सम्झां थी हिकिड़ी सियासत था कनि सरदार शाह साहिब खे शर्म अचणु खपे सिंध जो ख़ैरख़्वाह हुजण जे बजाए सिंध जो दुश्मन थो थिए ऐं सिंध जे जेको आहे ग़रीब माण्हू उन्हनि जे बचड़नि खां हिकिड़ो तालीम जेका आहे उहो जेको उन्हनि जो हक़ आहे उहो बि खसे थो अगरि हिते सरदार शाह साहिब जा ॿार गवर्नमेंट स्कूल्स में तालीम हासिलु कनि हा त तव्हां ॿुधायो त उते गवर्नमेंट स्कूल जो मयार छा हुजे हा छो जो हिननि खे त का परवाह आहे कोन छो जो हिननि जा ॿार त पढ़नि कोन था गवर्नमेंट स्कूल में पढ़नि त ॿारहेहालीअ जे स्कूलनि में ग़रीब माण्हुनि जा ॿार था ऐं हिननि जा ॿार त ॿाहिरि मुल्कनि में पढ़नि था ऐं प्राइवेट स्कूल्स में पढ़नि था ऐं गवर्नमेंट स्कूल्स बंदि करण जो जवाबु सम्झ में नथो अचे तव्हां ॿारहेहाली में विज़िट कयो हर यूसी में केतिरा स्कूल आहिनि ऐं केतिरा बंदि पियल आहिनि केतिरा स्कूलनि जूं बिल्डिंगियूं ज़बून हालति में पियूं आहिनि ऐं केतिरियूं ॿार ज़मीन ते वेही करे तालीम हासिलु कनि था त उन्हनि स्कूलनि खे बहितर करण जे बजाए
उन्हनि खे जेको आहे फर्नीचर प्रोवाइड करण जे बजाए, तालीम जे मयार खे बहितर करण जे बजाए उहो इन स्कूलनि खे बंदि करण जी ॻाल्हि था कनि। इन मां इहो ई साबित थिए थो त सिंध गवर्नमेंट बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे ऐं सिंध गवर्नमेंट पंहिंजियुनि जेके ग़लतियुनि खे लिकाइण जे लाइ ऐं पंहिंजे वोट बैंक खे जेको आहे उन्हनि खे ख़ौफ़ आहे त घटिजी वेंदो, उन वोट बैंक खे वधाइण जे लाइ जेका आहिनि ग़रीबनि खां हिकिड़ी ॿारनि खां जेको तालीम खसनि था, इहो असां हरगिज़ थियणु न ॾींदासीं। सरदार शाह न हुजे चाहे हिते CM हुजे, असां इन जे ख़िलाफ़ु आहियूं, बिल्कुलु मज़म्मत कयूं था ऐं असां इन जे ख़िलाफ़ु कैंपेन हलाईंदासीं। असां भले रोडनि ते असांखे अचिणो पियो, रोडनि ते ईंदासीं, छो जो ग़लति आहे। असांखे सिंध जे जेको आहे ग़रीब ॿार जे हर ॿार जे हथ में कलम ऐं किताब ॾिसणु खपे। सरदार शाह खे इहो ऐलान करणु खपे त मां गवर्नमेंट स्कूल्स जी बिल्डिंग्स खे जेको आहे ठाराए ॾींदुमि, फर्नीचर ॾींदुमि ऐं मुंहिंजो ख़्वाबु आहे त सिंध जे हर ॿार जे हथ में कलम ऐं किताब हुजे, न की उहो हर ॿार जे हथ में। ॾिसो जॾहिं ॿार न पढ़ंदा, उते शहूर न हूंदो त ॿार धाड़ियल थींदा, उन्हनि जे हथ में बंदूकूं बि हूंदियूं, उहे क्राइम कंदा, क्राइम वधंदो असांजे सूबे में ऑटोमेटिक। त उहो क्राइम खे वधाइण जे करे, पंहिंजे वोट खे वधाइण जे करे इहे सभु शयूं कनि था। ऐं ॿियूं त हे जेके स्कूल बंदि कंदा, उते वॾेरनि खे ख़ुशि कंदा, वॾेरनि खे उताकूं ॾींदा ऐं पंहिंजी पार्टियुनि जूं पंहिंजूं ऑफिसूं खोलंदा। मूंखे त इहे शयूं नज़र थियूं अचनि त उहे इन्हनि जे करे कनि था। पंहिंजे सभ खां वॾी इन्हनि जेका साज़िश आहे उहा इहा ई आहे त ताकी ग़रीब ॿार न पढ़े ऐं उन्हनि में शहूर न अचे, इन्हनि खां सवाल न करे, पंहिंजा हक़ न घुरे ऐं इन्हनि जो वोट बैंक घटिजी न वञे। पंहिंजे ख़ौफ़ में मुब्तला आहिनि हिन वक़्तु, छो जो उन्हनि खे ख़बर आहे त हिन टाइम असां बिल्कुलु नाकाम थी चुका आहियूं। ऐं ॾिसो IBA जेके असांजा नौजवान भाइर भेनरुनि जेके टेस्ट ॾिनी, उहे हिन वक़्तु परेशान आहिनि ऐं असां इहा ई हर वक़्तु असांजो इहो ई मुतालबो त 40 ते पास कयो वञे। 42 तक़रीबन मेजॉरिटी जेका हुई स्कूल आहिनि, बिल्कुलु ओतिरियूं ईंदियूं न। ऐं जॾहिं अगरि तव्हांजो पहिरियां खां ई मयार स्कूल तालीम जो बहितर हुजे हा त असांजा इहे ॿार थी सघे 70% मार्क्स खणंदा। मयार तालीम जो बहितर न आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जो मार्क्स घटि आहिनि। ऐं तव्हां 40 ते रखो आहे त जेके मेजॉरिटी 42 जी आहे, जेके टेस्ट होल्डर आहिनि, त उहे उते सेट थी वञनि ऐं 42 में जॾहिं उहे पढ़ाइनि हा त उते तालीम जो मयार बहितर थिया त उन्हनि खे उते सेट कयो ऐं तव्हां स्कूल बंदि करण जी ॻाल्हियूं कयो था। वॾो शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं हे सिंध जा ख़ैर ख़्वाह न थिया त सिंध जा दुश्मन थिया न, त इहे शयूं न थियणु खपनि ऐं न असां थियणु ॾींदासीं। जीअं हार्ड एरिया आहे, हार्ड एरिया वारनि खे कयो अथऊं 33 ते पास, हुनजो सबबु इहो ॿुधायो अथऊं त हार्ड एरिया वारा जेके आहिनि न उहे माना इलाही के जबलनि ते इनखे काॾे ॾिसो हार्ड एरिया बि उहे करार ॾिना अथऊं जेके उन्हनि जा पंहिंजा इलाइक़ा आहिनि, जेके उन्हनि जा पंहिंजा इलाइक़ा आहिनि, जेके MPAs आहिनि। ॾिसो हाणे तव्हां सांगड़ में हार्ड एरिया ॿुधायो कहिड़ा हार्ड एरियाज़ आहिनि सांगड़ में, उहे करार ॾिना अथऊं। उहे पंहिंजे जेके उतां जा MP MNAs आहिनि उन्हनि पंहिंजा इलाइक़ा हार्ड एरिया कराया आहिनि ताकी उन्हनि जा जेके यानी वोटर्स आहिनि जंहिं टेस्ट ॾिनी आहे ताकी उन्हनि खे उते हायर करे सघनि, उन्हनि खे ख़ुशि करे सघनि। हो जिथे किथे पंहिंजो मफ़ाद था सोचनि, आवाम जे लाइ उहो किथे बि नथा सोचनि, सिर्फ़ु उहो पंहिंजे मफ़ादनि जे ख़ातिर इहे सभु शयूं करे रहिया आहिनि। भले पोइ उन सां सिंध जे अवाम खे केतिरो बि नुक़सानु पहुचे, उन्हनि खे इन्हनि शयुनि जी परवाह न आहे। उहो सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद खे ऐं पंहिंजे जेको आहे ग़लतियुनि खे लिकाइण जे करे, पंहिंजी सियासत खे चमकाइण जे करे इहे सभु शयूं करे रहिया आहिनि। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। ऐं ॿियो इहो आहे न त तव्हां ॾिसंदा हूंदव हीअ पॉलिसी जेका असां शुरूआति कई हुईसीं, हिकु सिंध हिकु पॉलिसी, इहा असां इन शइ जे करे कई हुआसीं त माना मुख़्तलिफ़ जेकॾहिं तव्हां मार्कूं रखंदो त ॾिसो मसइला थींदा। हाणे जीअं हाणे काफ़ी हिकिड़ा दोस्त आहिनि जरा बाग़ी थी विया आहिनि, उहे चवंदा बसि असां कोर्ट वेंदासीं। हाणे भले हाणे हुन कोर्ट वञण सां थी सघे उहे जेके पास कैंडिडेट आहिनि उन्हनि खे बि को नुक़सानु पहुचे, पर इहो सभु इन करे थो थिए त छो त हुकूमत ॿुधे नथी ॻाल्हि। जेकॾहिं ॿुधे हा शायदि गौर करे हा या इन्हनि कैंडिडेट्स जेके ॻाल्हि कनि पिया अगरि उनजी ॿुधनि हा न ॻाल्हि त थी सघे इहा नौबत न अचे हा। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं असां हिते वेठा पिया हुआसीं बुख हड़ताल ते, तॾहिं जेके कोर्ट वञनि पिया असां उन्हनि खे रोकियो पियो हुयोसीं, तव्हां कोर्ट न वञो, इहो को हल न आहे, असां टेबल टाक ई हल आहे। असां त हींअर बि अदी हुजे या असां हींअर बि असां पंहिंजनि खे चवंदा आहियूं बाबा कोर्ट तव्हां न वञो, पर सभु त असांजे कंट्रोल में न आहिनि अदी। हाणे हिकिड़ा वञनि था त जेकॾहिं उहो को पास वारा जो नुक़सानु थिए थो त उनजो बि ज़िम्मेवारु केरु थींदो? अगरि कोर्ट चए थी बाबा हिनखे स्टेट था ॾेई छॾियूं हिन मसइले खे सॼे खे इहो हुजे त पोइ त उहे बि वीचारा रुकिजी वेंदा न। तव्हां ॻाल्हि कयो था असां ॿुधनि कोन था, गवर्नमेंट ॿुधे कोन थी। ॾिसो गवर्नमेंट खे असांखे मजबूर करिणो आहे ॿुधण ते।
जॾहिं तव्हां ॿुधायो पहिरियां घणनि ते पास कनि पिया, 55 55 ते कनि पिया, वरी पोइ जेको आहे 50 ते 33 ते माइनॉरिटी ते उन ते कयो अथऊं। ॾिसो बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, जॾहिं पहिरियां इहे टेस्टूं थींदियूं आयूं आहिनि त सभिनि खे बराबरी जे हिसाब सां जेको आहे मार्क्स मिलियूं आहिनि। हाणे जेके IBA में टेस्ट थियूं टीचिंग जूं, इन में जेके आहिनि इलाही शयूं मतिलबु ज़ाहिर आहियूं त मिनारिटी खे अलॻि कयो वञे ऐं फीमेल खे डिसेबल हार्ड एरियाज़ अलॻि, इहे पहिरियों दफ़ो इहे शयूं असांखे ॿुधण में अचे, इहे पहिरियां कॾहिं बि न थियो आहे न। ऐं इन जे लाइ त मां सम्झां थी असांजो जेको सिंध जो शौर आहे, सिंध जो आवाम आहे, उनखे सुजाॻ थियणु खपे। अॼु उहे ॿारहेली जा 5000 स्कूल बंदि कनि था, सुभाणे ईअं न आहे त शहर जा बि उहे 5000 वरी ॿिया स्कूल बंदि कनि, छो जो रोज़ु हिननि जूं नयूं पॉलिसियूं आहिनि। ऐं सरदार शाह मूंखे लॻे थो त उनखे एजुकेशन जो मिनिस्टर न हुजणु खपे, उनखे सिंध दुश्मन हुजणु खपे, छो जो उहो सिंध जो दुश्मन आहे, सिंध जो अवाम जो दुश्मन आहे। रोज़ु उनजा जेके आए ॾींहुं उनजा ऐलान थियनि था उहे सिंध जे अवाम जे ख़िलाफ़ु ई थियनि था। उन अॼु ताईं को बि अहिड़ो जेको ऐलान न कयो आहे जेको सिंध जे अवाम जे फेवर में हुजे। त मां त चवां थी इनखे मिनिस्टर हुजण ई न खपे, को अहिड़ो मिनिस्टर आणनि जंहिंखे पॉलिसीज़ जी ख़बर हुजे, एजुकेशन जी पॉलिसीज़ जी ख़बर हुजे। सच वॾो ॾोहारी आहे न। हाणे हिते जेके काफ़ी जेके असांजे मुखालफ़तदार आहिनि उहे सॼो ॾींहुं ते फोटो कढी करे हींअर बि हुनजी प्रोफाइलनि जे जेके वॾा वॾा मुखालफ़त असांखे कंदा न, हुनजे पोयां बैकग्राउंड में जेका पिक्चर आहे न उहा असांजी सरदार शाह सां गॾु आहे। ॿुधा चवंदा त तालीम जे लाइ उहो माना दर्द रखे थो पियो, अगरि असांजे तनक़ीद था कनि त सरदार शाह जो तालीम जो दर्द थो रखे, त तालीम जो दर्द रखे आहे त अहिड़ा ऐलान न करे। मूंखे ॿुधायो जॾहिं खां उहो मिनिस्टर थियो आहे त तालीम जे लाइ उन बहितरी जे लाइ कहिड़ा ऐलान कया आहिनि या कहिड़ा पैकेज ॾिना अथऊं, ऐं ग़रीब अवाम जे लाइ कहिड़ी सहूलियत। डेस्क ॾिसो, हिकिड़ी ॾिसो डेस्क 45000 में, हिकु डेस्क जेका 2-3 हज़ारनि वारी डेस्क उहा 45000 उनजी क़ीमत ॿुधाइनि पिया। ऐं तव्हां ॿुधायो त कहिड़ी तरफ़ वञनि पिया। हाणे स्कूल बंदि करण जो मूंखे ॿुधायो कहिड़ो जवाबु, हल अचे सरदार शाह असां त उनखे विज़िट करायूं, हलनि ॾिसनि ॿारहेली में स्कूलनि जो छा हाल आहे। हो त ॿारहेली में वञनि ई कोन था न, ऐं ॾिसनि नियाणियूं वेही करे ज़मीन ते तालीम हासिलु कनि थियूं, वण जे हेठां, उन्हनि खे बिल्डिंग बि न आहे, वॉशरूम्स तक न आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि त असांजे ॿारहेलीअ में स्कूल आहिनि उते वॉशरूम्स तक न आहिनि, ऐं ॾाढी मतिलबु तकलीफ़ में तालीम, हिकु त नियाणियुनि खे ॿाहिरि तालीम जे लाइ इजाज़त मिलंदी न आहे, अगरि मिले थी उहे स्कूलनि में वञनि थियूं त उन्हनि खे उते वॉशरूम जी सहूलियतूं न आहिनि, ऐं बिल्डिंग्स न आहिनि, उहे खुले आसमान जे हेठां तालीम हासिलु कनि थियूं। ऐं नियाणियूं बाउंड्री, हा बिल्कुलु बाउंड्री वॉल्स न आहे, ऐं फर्नीचर न आहे। अहिड़ी सूरत हाल में बि उते कुझु % ॿार तालीम हासिलु कनि था, चौकी बिल्कुलु बि न आहे साहब, बिल्कुलु बि न। उनजी अहिड़ी हालतुनि में बि उतां जा ॿार तालीम हासिलु कनि था, ऐं उहे जेके थोरा घणा तालीम हासिलु कनि था, सरदार शाह उहो बि उन्हनि खां हक़ु खसे थो। सरदार शाह खे उहो इहो को बि हक़ु न आहे त असांजे ग़रीब माण्हुनि खां इहो हक़ु खसे तालीम जो ऐं स्कूल बंदि करे। असां इनशाअल्लाह, असांजी कोशिशि बि आहे, असांजो सभिनी, मां सम्झां थी सिंध जे हर माण्हू जो ख़्वाबु हूंदो त ग़रीब अवाम जो ॿारु पढ़ियलु लिखियलु हुजे, कंहिं मक़ाम ते पहुचे। हो चवनि था त वॾेरा शाही क़ाइमु हुजे। सिंध जो अवाम जेको आहे ॿारहेली जो ॿारु तालीम याफ़्ता न हुजे, अगरि तालीम याफ़्ता हूंदो त वॾेरा शाही ख़तमु थींदी, छो जो पीपुल्स पार्टी हमेशह वॾेरा शाहीअ जे फेवर में रही आहे। उन्हनि खे छो जो वॾेरा जेके आहिनि, वॾेरा MP MNS ठहिया आहिनि। तव्हां ॾिसो ग़रीब अवाम मां कोई बि अहिड़ो न हूंदो जेको MP ठहियो हुजे, वॾेरनि जो ई पुटु MP ठहंदो आहे, वॾेरो ई MP ठहंदो आहे। ग़रीब मां त कोई बि अॻिते न ईंदो आहे न, ग़रीब पढ़ंदो त हुनखे बंदि स्कूल जेके बि थियनि था उहे आहिनि सभु ॿारहेली आहिनि। जेकॾहिं तव्हां हिसाब बराबरी वारो रखो था त शहरनि जा बि गैर ज़रूरी स्कूल बंदि। असां शिकारपुर में असां विज़िट कयोसीं त उते वञी ॾिठोसीं जॾहिं स्कूल में त बोह जा कमरा बोहनि सां भरिया पिया हुया, ऐं हिकु कमिरो हुयो उहो भॻल टुटल, उते ॿार वेठा ज़मीन ते तालीम हासिलु कनि पिया, बाउंड्री वाल बिल्कुलु न आहे। उन्हनि खां पुछो पिया बोह छो पिया, त हुन इहा ॻाल्हि कई त वॾेरे रखायो आहे, वॾेरे रखायो आहे। ऐं अगरि असां ॿियनि किथे विज़िट कयूं था त उते ॾिसूं था बिल्कुलु बि न आहे, छपरे जे हेठां ॿार वेठा आहिनि, उहो बि गंदे पाणीअ सां छपरो भरियो पियो आहे, ऐं ॿार खुलियल आसमान जे हेठां हेठि वेठा आहिनि, तालीम हासिलु कंदा। इहा असांजे सिंध जे स्कूलनि जी हालत आहे। ऐं वरी हिते असांजा जेके मिनिस्टर आहिनि स्कूलनि खे बंदि करण जूं ॻाल्हियूं कनि था। बजट में वधि में वधि हिते असांजी एजुकेशन डिपार्टमेंट वधि में बजट आहे।
त इन जे लाइ असां पंहिंजे जेके असांखे ॾिसंदड़ असांजा ॿाहिरि आहिनि जेको सिंध जो शहूर आहे जेके असां सियासी समाजी जेके असांजा सोशल एक्टिविस्ट आहिनि असांजा अदीब आहिनि शाइर आहिनि डॉक्टर्स आहिनि वकील्स आहिनि असां उन्हनि खे पुरज़ोर अपील था कयूं त ख़ुदारा इन शइ में असांजो साथ ॾियो जेके स्कूल बंदि थियण जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं त इनखे रोकियो वञे ऐं इनखे रोकण में असांजो साथ ॾियो छो जो अॼु असांखां तालीम खसी वेंदी सुभाणे असांखां ॿी शयूं खसिजी सघनि थियूं छो जो हे सिर्फ़ु 5000 स्कूलनि जी बंदि करण जी ॻाल्हि नथा कनि हे कई ख़ानदाननि खे जेको आहे पोइ ते धिकण जी ॻाल्हि था कनि 5000 स्कूल बंदि थींदा त कई ख़ानदान पोइ ते हलिया वेंदा ऐं उहे जेके आहिनि असां हिन मतिलबु मुंहिंजे ख़्याल में जेके आहिनि असांखां बिल्कुलु कटिजी वेंदा ॿियो जी ज़ारा जॉब्स 5000 स्कूल बंदि मतिलबु हलो हिकिड़ो टीचर ॿधो त 5000 जॉब्स बि त वयूं न हलियूं 5000 जॉब्स उते तव्हांजो 5000 घटि में घटि भला हिकु उस्ताद ते स्कूल हलंदो आहे वन टीचर ते ऐं हलनि था पिया हींअर बि त उते हुन में कंहिं में टीचर हूंदो कंहिं में पियोन हूंदो कुझु त हूंदा हिननि खे त घुरिजे त इहे 5000 स्कूल खोले करे नवां जेके वीचारा परेशान आहिनि हिननि खे हायर कनि हिननि खे हायर कनि बेराड़ीअ वारा 5000 इहे बि वधी वेंदा आहिनि माण्हू न स्कूल बंदि न हूंदा 5000 स्कूल जेके बंदि करण जी ॻाल्हि आहे उहे स्कूल बंदि न आहिनि स्कूल हलनि था कंहिं न कंहिं कंडीशन में स्कूल हलंदड़ आहिनि डिस्पेंसरी कंदा हा हे डिस्पेंसरी करण जूं ॻाल्हियूं कनि था त डिस्पेंसरी न कंदा उहे वॾेरनि जूं ओताकूं कंदा या वाड़ा कंदा मेन जा या पंहिंजा उते बोह रखंदा ऑफिशियली माना एजुकेशन एजुकेशन जो दरवाज़ा बंदि कंदा छो जो इहा हिननि जी हिकिड़ी प्लानिंग आहे तव्हां पाण समझदार आहियो असांखां वधीक तव्हांखे ॼाण आहे ऐं जेके असांजा ॿाहिरि ॾिसंदड़ उन्हनि खे बि ख़बर आहे त तालीम सां जेका आहे हर शइ जो हल आहे ऐं तालीम सां ई तब्दीली अची सघे थी जॾहिं तालीम सिंध में आम थींदी ऐं हर ॿार जे हथ में कलम ऐं किताबु हूंदो जॾहिं उहो पढ़ियलु लिखियलु हूंदो कंहिं मक़ाम ते पहुचंदो त उहो पंहिंजा हक़ घुरंदो ऐं उनखे सही ग़लति जी पहचान हूंदी उन सां ऑटोमेटिक जेको आहे उनजो वोट बैंक घटिजी वेंदो वोट बैंक त भले घटिजे न घटिजे पर तालीम सां त सिंसियर रहनि घटि में घटि न उहो कीअं सिंसियर रहंदा उहो त ॾिसो न अवाम खे ग़ुलाम था बणाइणु चाहिनि न उहो त चवंदा जीअं अवाम ग़ुलाम आहे असांजो ईअं ग़ुलाम रहे उहो अवाम खे ग़ुलामी जी ज़िंदगी खां आज़ादी नथा ॾियारणु चाहिनि उहो ग़ुलामी जी ज़िंदगी में जकोड़णु चाहिनि था त उहे जकोड़े हुजनि बि ॻाल्हि आहे न मां इहो सोचींदो आहियां त ठीकु आहे तव्हां ऐं हिकिड़ो वरी आहे मज़ीद आहे न साईं सरदार शाह कुझु ॾींहं पहिरीं जिते मां माना पाण ॻाल्हायो पियो त उन इहो चयो त हे जेको असांजो तालीम खातो आहे न इहो रोज़गार जो को ज़रियो न आहे त असांखे उन्हनि खां इहो पुछो त ठीकु आहे हुन वरी फ़लसफ़ो हिकिड़ो ॻाल्हायो त हीउ रोज़गार न आहे माना तव्हांखे सिंसियर एजुकेशन सां रहणो आहे पैसनि जो न आहे सोचणो त असां इहो पिया चऊं त ठीकु आहे अगरि रोज़गार जो ज़रियो बि न आहे तव्हां था चओ त जॉब्स जे लाइ तव्हां न सोचो हिन में खाते में त ॿियो ज़रियो कहिड़ो आहे हिते असां सिंधियुनि जे लाइ जेके पढ़िया लिखिया नौजवान फैक्ट्रियूं लॻी पियूं आहिनि हर ज़िले में कि 5 फैक्ट्रियूं 10 फैक्ट्रियूं आहिनि जेको असां गड़ी मुदा बख़्श में बि इहो सवाल कयोसीं मां मीडिया जे साम्हूं त भला ॿियो कहिड़ो ज़रियो आहे अगरि तव्हां हीउ बि ज़रियो तव्हांजो न आहे बचियल इहो डिपार्टमेंट आहे जिते वधि में वधि जॉब्स क्रिएट थींदियूं आहिनि ऐं जेकॾहिं इहो ज़रियो न हुजे त तव्हां एॾी फंडिंग बि न वठो आहे ॿाहिरनि खां डोनर्स खां न वठो आहे USAID वारनि खां या जेके बि फंडिंग अचनि थियूं त भला हलो जेकॾहिं इहा तव्हांजी ॻाल्हि मञूं था त भला ॿियो कहिड़ो ज़रियो आहे जंहिं त असांजा पढ़िया लिखिया मास्टर होल्डर जेके आहिनि MAd BAd कयूं वेठा आहिनि इहे वञनि काॾे इन शइ बि त जवाबु उन्हनि खे ई ॾियणो आहे न त ॿियो कहिड़ो माना आख़िर ज़रियो थो पैदा थिए ॾिसो न हे स्कूल जॾहिं चवंदा बंदि करण ॻाल्हि त हिकिड़ो इहो ई सुवालु थिए थो त जेके 5000 स्कूल बंदि थींदा त उहे 5000 ॻोठ हूंदा 5000 ॻोठ हूंदा त छा उहे 5000 जेके ॻोठ हाणे हुते वेठा आहिनि छा उहे माइग्रेट करे हलिया विया आहिनि छा काॾे उते ई वेठा आहिनि उहे काॾे हलिया विया उन्हनि जो माना अख़्तियार नथो वञे वीचारनि जो मथे आवाज़ नथो वञे उन्हनि जो त आवाज़ नथो वञे पर इहो आहे सरदार शाह छा सोचे करे 5000 स्कूल बंदि करण जी ॻाल्हि कई आहे त जेके असांजा उते वेठा आहिनि जेके ॻोठाणा उहे छा ईरान इराक मां आयल आहिनि त उहे हाणे उन्हनि खे तव्हां अफ़गानिस्तान मां आयल आहिनि किथां आयल आहिनि जो तव्हां उन्हनि खे वापसि कंदो ऐं 5000 स्कूल बंदि कंदो 5000 स्कूल बंदि करे तव्हां उन्हनि खे मतिलबु सिंध खां कट ऑफ करणु चाहियो था त उहे सिंध में आहिनि ई कोन त उहे किथां ॿिए हिन लिस्ट में हिन ॻाल्हि ते मूंखे यादि अची वियो तव्हां भली ॻाल्हि कई विसरी थी वञे हिन में कुझु डोमिसाइल पंजाब जा बि अची विया आहिनि लिस्ट में हिन ते बि थोरो ॾिसो न डोमिसाइल पंजाब साइड जा हिन लिस्ट में GST जेका लिस्ट आहे उन में जी बिल्कुलु असां इहो उहे बिल्कुलु जेके असां उहा तव्हां सही ॻाल्हि कई त काफ़ी जाइ ते इहा ॻाल्हि हले पई त जेके IB में टेस्ट पास कई उन में GST जी लिस्ट ॾिनो पंजाब जा 5000 उन में जेके नाला आहिनि न उहे पंजाब जा डोमिसाइल्स आहिनि त हाणे इहो ॿुधायो त आहिनि उहे केरु थो करे ॾिसो न उहे किथां आया ऐं कंहिं ॾिना उहे नाला ॾींदड़ बि त इहे ई आहिनि न केरु थो नाला ॾे ऐं जेके ॿिया ॾिसो डोमिसाइल जेके कूड़ा ठाहे ॾियनि
ऐं असां इहो पुछणु चाहियूं था त असांजा पंहिंजा काॾे वेंदा पंहिंजा काॾे वेंदा ऐं असां सिंध वारनि खां इहो पुछूं था जेके पूरा डोमिसाइल ठाहे ॾियनि था त तव्हां हिकिड़ो वञी करे पंजाब मां डोमिसाइल त ठाराए अचो, न ठारायो। कंहिं हिकिड़े खे तव्हां नौकिरी त वठी ॾियो, कंहिं इंडस्ट्री में हुनखे का नौकिरी त मिले। ऐं सॼी करप्शन हर डिपार्टमेंट में जेका आहे सिंध में ई थिए पई। तव्हां ॿियनि में सूबनि में हलिया वञो, किथे बि अहिड़ा डिपार्टमेंट में अहिड़ा हाल न हूंदा। इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे भाउ, जॾहिं सियासी इन्वॉल्वमेंट हूंदी, जॾहिं इदारनि में सियासत चमकंदी, तॾहिं इदारनि जो इहो हाल हूंदो ऐं तॾहिं असांजे सिंध जे जेको आहे मुस्तक़बिल जो इहो हाल हूंदो। छो जो सिंध जो मुस्तक़बिल हर वक़्तु दाव ते लॻल आहे। कॾहिं एजुकेशन डिपार्टमेंट हुजे, चाहे हेल्थ हुजे। ऐं पहिरियां बि ॾिठव त जेके कमीशन पास करे आया उन्हनि में बि केतिरा मतिलबु जेके पंजाब जा डोमिसाइल हलिया, उन्हनि जे काफ़ी इशूज़ हुया ऐं काफ़ी आवाज़ कुझु बि न थियो, सिर्फ़ु ॻाल्हियूं थियूं, कुझु बि न थियो। असांजे नौजवाननि काफ़ी आवाज़ बि उथारियो इन जे लाइ, पर कुझु थियो ई कोन। पर हे वरी साम्हूं ॾिनो न लिस्ट इहा रिज़ल्ट आहे इंक्वायरी कमेटी वरी पंजाब आया माना खुलम खुला आया। बिल्कुलु बिल्कुलु ही शायदि सम्झंदा त असांजा हाणे ॾिसो न अरे माहौल बि मटिजी वियो आहे। हाणे पढ़िया लिखिया माशाल्लाह हाणे असांजे सिंध में इलाही थी विया आहिनि। अॻु में अञा हूंदो 20 साल 15 साल पढ़िया लिखिया पहिरियां बि हुया, न पढ़िया लिखिया पहिरियां बि हुया, पर छा हुयो त उन्हनि में ॻाल्हाइण जी हिमत न हुई। हाणे ॾिसो कॾहिं था अचनि न, मां पहिरें ॾींहं ते जॾहिं लिस्ट आई त मां इहा पोस्ट रखी त इन जो असां पोस्टमार्टम कयूं था। इहो जॾहिं पोस्टमार्टम असां हिन जो कयोसीं त इन मां इहे बि शयूं कढियूंसीं, डबलिंग नाला। हाणे उज़मा ॿई लाड़काणे जो गॾु लिखिया पिया आहिनि नाला, डबल नाला। माज़ूर जेके हुया उन्हनि जा हुननि में जेके सिधा सवा आहिनि उन्हनि में नाला, उन्हनि जा होॾे माज़ूर में नाला। इहो पोस्टमार्टम लिस्ट इहो थियो त माना असां हिनखे साम्हूं करे ॾिनोसीं, बाबा हे करतूत आहिनि तव्हांजा। तो हिते कोई अगरि नंढो इदारो ग़लती करे आहे त उनखे सज़ा मिले, उनखे जल्दी पकड़ कनि। IB एॾो वॾो इदारो हू एॾियूं वॾियूं वॾियूं ग़लतियूं करे थो त उनखां कोई पुछण वारो ई न आहे। इदारो पंहिंजो आहे न, मतिलबु इहो थोरी आहे इदारो असांजो ग़लतियूं ऐं सज़ा असांजे नौजवाननि खे मिलंदी वञे। ऐं जेके 5000 जेके पंजाब जा डोमिसाइल निकिता आहिनि त इहे शयूं न थियणु खपनि। ऐं असां इन शइ ते बि नौजवाननि खे अॻिते अचणु खपे त जेके कूड़ा डोमिसाइल ठाराए करे 5000 जेके नौकरियूं ॾियनि पिया हिते GST में, उन्हनि खे इहे नाला जेके आहिनि ख़तमु कया वञनि। ऐं इहो जेको सिंध वारनि जो हक़ु आहे उन्हनि खे हक़ु ॾिनो वञे। अगरि हिते न तव्हां के अहिड़ियूं इंडस्ट्रियूं ॾियो था, न के अहिड़ा बिज़नेस ॾियो था, ऐं वरी उन्हनि जी जेके जॉब्स अचनि थियूं उहे बि तव्हां ॿियनि सूबनि खे ॾियो था, त पोइ सिंध वारा काॾे वेंदा? ऐं वरी साॻियो ई इहो मसइलो हाणे जिते मां आवाज़ शायदि तव्हां सां मां इन ते मामले ते घटि डिस्कस कयो आहे, इहो साॻियो जीअं डोमिसाइल वारो स्टाइल आहे न। हाणे हिन पॉलिसी में लिखियलु आहे इहा शइ त जेको प्राइमरी उस्ताद हूंदो उहो पंहिंजे यूनियन काउंसिल जे अंदरि ईंदो। पर हाणे सूरत हाल इहा आहे त प्राइमरी जेका यूनियन काउंसिलूं बहिराड़ीअ वारियूं जेके आहिनि न उते पास थिया ई न आहिनि। हाणे हिननि वरी इहो चयो आहे त जेके भरिसां वारी यूनियन काउंसिलूं हूंदियूं उतां आणींदासीं। पोइ उहा ॻाल्हि भरिसां वारी घटि थी मिले, पर इन जो मतिलबु आहे त माना शहरनि मां उहे माण्हू वरी बहिराड़ीअ में ईंदा, त पोइ ॻाल्हि त साॻी थींदी। हाणे शहर वारो माण्हू कॾहिं बि बहिराड़ीअ स्कूलनि में वञी पढ़ाईंदो कोन। असां था चऊं त उहो तव्हां जेको हक़ु उनजो आहे यूनियन काउंसिल वारे अगरि का छोकिरी या छोकिरो 48 मार्कूं। हाणे ॾिसो त इहो ई सूरत हाल आहे न। त ॾिसो जेके शहर जा टीचर्स आहिनि उहे बारेली में पढ़ाइण नथा वञनि, उहे 2000 ते 3000 ते कंहिंखे हायर कनि था उतां जी, पोइ उहे सही तालीम नथा ॾियनि, या त उहे कंहिं बि कमीशन ॾेई करे पंहिंजी अटेंडेंस वठी करे उहे पंहिंजी सैलरी खणनि था। ऐं बायोमेट्रिक सिस्टम बि सिर्फ़ु नाले जो आहे, हक़ीक़त में उन ते सही तरह अमल कोन थो थिए न। त पोइ बि इहा ई सूरत हाल रहंदी न। अगरि ॿाहिरियां उहे हायर कंदा उहे त बारेली में पढ़ाइण वेंदा कोन। हाणे 5000 आहिनि पंजाब जा जेके खया आहिनि उहे पंजाब वारा त असांजे बारेली में पढ़ाइण कोन वेंदा न। शहर वारा बारेली वारा पंहिंजे स्कूल में टाइम ॾींदा। 2-3 किलोमीटर केरु वेंदो सफ़र करे? या फीमेल जेकॾहिं वञनि थियूं कंहिं बहिराड़ी में त उहे त हूअं ई कोन वेंदियूं, शहरनि मां काॾे वेंदियूं। माण्हू वास्तनि वारा सोर्सिस वारा आहिनि। अगर में असां वटि सिफारशी कल्चर आम आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां ऐं करप्शन आहे, कंहिं त पैसा ॾेई करे या सिफारिश ॾेई करे उहो घर में वेहंदा ऐं पंहिंजूं पघारूं खणंदा, ॿार उहे उते रुलंदा वतंदा। असां सवाल बेड़ा ई था उथारियूं न, जेको माना सवाल अक्सर को उथारे नथो। असां लॉजिकली माना ॻाल्हायूं था, असां उन ते माना दलील सां ॻाल्हि कयूं था, छो त इन पॉलिसीअ में इहे सभु शयूं लिखियूं पियूं आहिनि, हे उनखे बि बाईपास था कनि। ऐं जेका पहिरीं पॉलिसी हुई न, जीअं हाणे चवनि था त असांजी पॉलिसी बहितरु आहे, जंहिं पॉलिसीअ तहत इहे टेस्टूं थियूं आहिनि त
काबीना जेका आहे न उन चेंज कई आहे वरी ॿी पॉलिसी जंहिं तहत इहे मार्कुनि जी शफलिंग कई अथऊं बाबा 33-50 इहो टेस्ट थियण खां बाद में इहा रिवायत बि न आहे इहा टेस्ट जॾहिं थी वेंदी आहे न हिकिड़ी उन खां बाद में तव्हां इहा शइ नथा करे सघो था हाणे 50 ते कयूं भला हाणे 33 ते कयूं भला हाणे ये पहिरियां हिननि खे सॼी शइ फाइनलाइज़ करणु पर खपे जॾहिं न। तव्हां असां पंहिंजो जॾहिं तव्हां नज़रसानी कयो ई था त उहा नज़रसानी अहिड़ी तरह सां कयो जो सॼी सिंध ख़ुशि थिए या त तव्हां कयो ई न या त उन पहिरीं ॻाल्हि ते बीठा हुजो न त बाबा असां जेका पॉलिसी ॾिनी उहा बसि ठही आहे जंहिं पॉलिसी ते टेस्टियूं थियूं आहिनि हाणे असां इहा माना हमेशह ॻाल्हि था कयूं जॾहिं तव्हां नज़रसानी बि कई आहे त उहा अहिड़ी तरह हिकु करे कयो जीअं वीचारा ॿहिराड़ी वारा ख़ुशि थी वञनि छो त ॿहिराड़ी वारनि जो वॾो तादाद आहे इन ऐं उनजो राइट बि आहे छो जो ॿाहिरि में जेके स्कूल आहिनि उतां शहरी न ईंदा अची करे पढ़ाईंदा या शहर जा उस्ताद हूंदा जेके टीचर्स हूंदी उहे उते ॿाहिरि में पढ़ाइणु कोन ईंदा असां ॿहिराड़ी वारनि सां गॾु आहियूं बिल्कुलु वीचारा ॾाढो परेशान आहियूं चवंदा ऐं उते तालीम जी ज़रूरत बि आहे हा। छो जो उते तालीम बिल्कुलु बि न आहे त उते अगरि सुठा उस्ताद हायर थींदा त उते सुठी तालीम थींदी सुठी ॿारनि खे तरबियत मिलंदी ॿार कंहिं न कंहिं मक़ाम ते पहुचंदा ऐं तव्हां हिन खे छा था ॾिसो था जेके 5000 IB में टेस्ट पंजाब वारनि जा डोमिसाइल इन्हनि ते छा मतिलबु इंक्वायरी थियणु घुरिजे न असां त हाणे पढ़िया तव्हां लिखिया छा सम्झो था इंक्वायरी थींदी न थींदी ऐं तव्हां उहे 5000 ऑर्डर उन्हनि पंजाब वारनि खे ई मिलंदा हा तइदाद हाणे मूंखे कंफर्म न आहे 5000 या जेतिरा बि आहिनि पर इहे जेके पंजाब वारा अची विया आहिनि हाणे मूंखे त इहो थो लॻे त इहो माना इन ते बि अञा आवाज़ु उथंदो भरपूर नमूने असां उथारियूं बि था सोशल मीडिया ते पिया पर अञा ताईं को रिएक्शन गवर्नमेंट जो न आयो आहे हिन पासे खां हाणे जॾहिं असां इहे आवाज़ु उथाइण कया न त हाणे हिननि छा कयो आहे त सेक्रेटरी साहिब खे अॻियां आणे छॾियो आहे हाणे उहो इन करे पोइ असांखे दहमान था ॾियनि त भाउ घटि ॻाल्हायो उन्हनि सेक्रेटरी साहिबु लाइव सेशन अची यूट्यूब ते कयो आहे हालांकि असांखे माना माण्हू मुख़्तलिफ़ जेके गवर्नमेंट वारा त आहिनि मूंखे पिया चवनि दादा यूट्यूब उन्हनि शयुनि ते न अचो न तव्हां जेका मुलाज़िम आहियो तव्हां एतिरो छो था ॻाल्हायो मुलाज़िम त सबको आहे न सबको मुलाज़िम आहे ॻाल्हाइणो हर कंहिंखे राइट हर कंहिंखे जमहूरी मुल्क आहे जमहूरी मुल्क आहे छा मतिलबु मुलाज़िम नथो ॻाल्हाए सघे छा उहो कंहिंजी हक़ जी ॻाल्हि नथो करे सघे छा पाकिस्तान जो आइन जेकॾहिं मुल्क आइन त थिए थो त पोइ उन में त आवाज़ हर को उथारे सघे थो भले डॉक्टर हुजे टीचर हुजे इंजीनियर हुजे लॉयर हुजे हर को सेक्रेटरी साहिब अॻियां अची वियो आहे उन इहा ॻाल्हि कई आहे सेक्रेटरी साहिब कीअं आहे सोशल मीडिया ते ऐं सोशल मीडिया ते छो आयो उनखे न अचणु खपे ऑफिशियली तव्हां कन्वे कयो आहे न मैसेज ज़ाहिर आहे गवर्नमेंट त न आहे न सेक्रेटरी साहिब हुकूमत त न आहे न हुकूमत त जेका आहे जिन जी आहे उहे ॻाल्हाइनि न उहे अॻियां अचनि न उहो यूट्यूब हिकिड़े प्राइवेट माण्हूअ खे माना ॾेई करे हुन चयो आहे त बाबा हीअ जेका पॉलिसी आहे बसि इहा ई रहंदी असां तब्दील न कंदासीं बाबा तव्हां तब्दील न कंदो त असां तव्हांखे डिमांड बि कोन कई आहे असां त हुकूमत खां डिमांड कई आहे असां त डिमांड माना गवर्नमेंट ठाहींदी न काबीना ठाहींदी न ॿिए कंहिंखे त अथॉरिटी बि कोन्हे मुतालबो बि असां उन्हनि खां ई कयो हुआसीं त हे त विचारे खां पोइ हाणे ईअं अॻिते अची वियूं असांखे माना कनि था ऐं पाण असांखे टोकिनि था त तव्हां फेसबुक ऐं यूट्यूब छो था इस्तेमालु कयो पर बदकिस्मती हिते इहा आहे त जेके असांजा वॾा आहिनि उहे बि यूट्यूबनि ते एंट्री हणी छॾी आहे उन्हनि असांखे बि त वारो खपे न असां भला एतिरो सुठो आहे त असां एतिरो त चई सघूं था न यूट्यूब ते तव्हां वीडियो ठाहियो लाइव सेशन जेको अचे थो उन ते तव्हां एतिराज़ कयो था त उहो न अचे ऐं पोइ तव्हां कीअं था अहिड़ी वॾी पोस्ट ते अहिड़ा ज़िमेदार थी करे तव्हां कीअं यूट्यूब ते अचो था तव्हांखे बि यूट्यूब चैनल ते न अचणु खपे तव्हांखे अगरि करिणो आहे त तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस कयो वञी करे चैनल्स जे साम्हूं या ऑफिशियली जेको आहे तव्हां लेटर कयो बाबा इहा पॉलिसी आहे रहंदी कंदी पर असांजे नज़र में त इहो आहे त काबीना खे सभु कुझु करिणो आहे ऐं असां उन्हनि खे रिक्वेस्ट बि कयूं था ही सभु कुझु जेको कुझु बि आहे ज़ाहिर उन जे तहत ई हले थो पियो असां उन्हनि खां डिमांड बि असां उन्हनि खां कई आहे रिक्वेस्ट बि असां उन्हनि खे ई कयूं था पिया बाक़ी हाणे पोइ कुझु वरी तर्जुमान विच में हुया पर उहे फेल थी विया असां उन्हनि खे फेल करे छॾियोसीं हिन करे हाणे शायदि साईं खे पाण खे अचिणो पियो मजबूरीअ में छो त हुनखे असां सोशल मीडिया ते माना असां सफ़ा घेरे छॾियोसीं हुनखे वारो कोन पिया ॾियो असां हाणे को मैसेज ॾियो बसि मुंहिंजो मैसेज इहो ई हूंदो जेके बि सिंध में पीपुल्स पार्टी जी हमेशह गवर्नमेंट रही आहे त जेके बि पीपुल्स पार्टी जा MPA MNAs आहिनि उन्हनि तमामु खे मुंहिंजो जेके MPS असांजूं भेनर आहिनि उन्हनि खे बि इहो ई मैसेज आहे त सरदार शाह जेको मिनिस्टर आहे एजुकेशन जो जंहिं ऐलान कयो आहे त 5000 स्कूल मां बंदि कंदुमि त उनखे इहो पंहिंजो जेको आहे ऐलान फौरी तौर ते वापसि वठणु खपे छो जो स्कूलनि जी सिंध में तमामु घणी कमी आहे इनखे स्कूल वधाइण जे बदिरां घटाइण न खपनि ऐं जेके स्कूलनि जी हालतूं आहिनि बदतर जेके बिल्डिंग ज़बून हालत में पियूं आहिनि जिते फर्नीचर न आहे ॿार ज़मीन ते तालीम हासिलु कनि था त तव्हां तालीम जे मयार खे बहितर बणायो न की तव्हां तालीमी इदारनि खे ताला लॻायो असां इहे तालीमी इदारनि खे ताला कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं छो जो जेको ग़रीब जो हक़ आहे उन्हनि खे हक़ असां वठी ॾियाराईंदासीं छो जो हाणे सिंध जो अवाम
में शहूर अची चुको आहे, सुॼाग थी चुको आहे, उहे तव्हांजी इहे पॉलिसियुनि खे रिजेक्ट करे थो। छो जो सिंध जे असां मारूअड़नि जे ॿारनि जे हथ में, हर ॿार जे हथ में कलम ऐं किताब ॾिसणु चाहियूं था। अगरि इहा तव्हांजी हिकिड़ी प्लानिंग आहे ऐं साज़िश आहे त असां अगरि ग़रीब अवाम खे अगरि उनजे मारूअड़नि जे ॿारनि खे तालीम ॾियाराईंदासीं त असांजो वोट घटिजी वेंदो ऐं उहे असांजी ग़ुलामीअ खां आज़ादु थी वेंदा। त इहा तव्हां बिल्कुलु तव्हां अगरि इन्हनि खे तालीम न ॾियाराईंदो त असां तव्हां खां ज़ोरीअ बि उन्हनि खे तालीम ॾियाराईंदासीं, छो जो उन्हनि जो राइट आहे ऐं असां हर ॿार जे हथ में कलम किताब ॾिसणु चाहियूं था। ऐं तव्हांखे हाणे असां हरगिज़ बि एजुकेशन जे ख़ासि तौरु एजुकेशन ते सियासत करणु न ॾींदासीं ऐं असां इन लाइ भरपूर कोशिशि कंदासीं त सरदार शाह जेको ऐलान कयो आहे उहो फौरी तौर ते पंहिंजो वापसि वठे। जेके तालीमी इदारा तबाह लॻा पिया आहिनि उन्हनि खे बहितर बणाए, जेके स्कूल बंदि आहिनि उहे स्कूल खोल रहिया आहिनि, छो जो उते आबादी आहे। ईअं जेके तव्हां स्कूल बंदि करण जी ॻाल्हि कयो था त उते ईअं न आहे त आबादी न आहे, उते सवनि जी तादाद में जेके माण्हू वेठा आहिनि आबादी आहे ऐं ॻोठ आहिनि। ऐं तव्हां अगरि उहे ॻोठनि में स्कूल बंदि कंदव त उतां जा जेके मारूअड़नि जा ॿार आहिनि उहे किथे तालीम हासिलु करणु वेंदा। उहे तव्हां चओ था त ईअं ई जाहिल ऐं अनपढ़ रहनि ऐं उन तालीम हासिलु न कनि, त इहा तव्हांजी भुल आहे। त हाणे हर माण्हू चाहे थो, भले हारी हुजे चाहे मज़दूर हुजे चाहे कोई बि हुजे, हर माण्हू इहो ई चाहे थो त असांजो ॿारु तालीमी याफ़्ता थिए ऐं असांजो ॿारु कंहिं मक़ाम ते पहुचे। त इन जे लाइ तव्हां इहो पंहिंजो ऐलान वापसि वठो ऐं जेके स्कूल तबाह बर्बाद आहिनि उन्हनि स्कूलनि जी बिल्डिंग्स ठाराए ॾियो ऐं जिते फर्नीचर न आहे उते फौरी तौर ते फर्नीचर प्रोवाइड कयो वञे। ईअं न त पूरी सिंध तव्हांजे ख़िलाफ़ु थी वञे ऐं पूरी सिंध इहे रोडनि ते अची वञे। वॾी महिरबानी अदी, तव्हां टाइम ॾिनो, अॼु तव्हां वटि आयासीं। जेके ॾिसंदड़ दोस्त आहिनि, मां हींअर उते कुझु दोस्त इहा तव्हांखे दिलि जाए ॾियां, इनशाला असां कोशिशि कयूं था पिया जेके IB वारो जेको बि तव्हांजी आहे हिकिड़ी डिमांड आहे त बाबा एप्लीकेशन्स असांजूं जमा थी वियूं आहिनि त हाणे उनजो कुझु न कुझु थियणु घुरिजे, उहो असां बि कॉन्टेक्ट कयूं था उन्हनि सां त तव्हांजो उन्हनि एप्लीकेशन्स ते कोई एक्शन वठी करे उनजो अज़ालो कयो वञे। असां तव्हां सां गॾु आहियूं, बसि तव्हांजो कोऑपरेशन खपे। जेकॾहिं तव्हां असां सां गॾु हूंदो त इनशाला उन में सभिनी जी बहितरी आहे। वॾी महिरबानी सभिनी।